उस्ताद गिदुड़ा ख़बर ॿुध साईं ईसण शाह जी दरगाह ते असीं वेठा हुजूं। साईं गुलाम नबी शाह जेको गादी नशीन आहे ऐं जुड़ियल शाह पचमाइया ऐं नसीर मिज़ूक वारो आहे ऐं मामदी लाहौती सभु वेठा। अॼु सुवाल ई अची वियो। सुवाल ई चए पियो मूं ते इलाही कम थी विया आहिनि ऐं छा लिखे थो, छा हुनखे ॿुधाए थो ऐं छा ॿुधाए थो। ऐं बाक़ी काफ़ी दोस्त असां हू बि चवनि था भई असांजी फरमाइश ॾे, पर फरमाइश कंपनी तरफ़ां बंदि आहे। अॻिते लाइ इनशा ॾींदासीं। पर सुवाल करे पियो सो हिन रीति सां, जेको ईसन शाह ते आयो साफ़ बनजी सवाली कोन वींदो खाली मोमन कोन वींदो खाली। जेको ईसन शाह ते आयो साफ़ बनजी सवाली कोन वींदो खाली सो कोन वींदो खाली। ओ कोन वींदो खाली मोमन कोन वींदो खाली। सदा सरकार खे ओ कलम खोले दिल जो दफ्तर हण सदा सरकार खे। जलाली जी दुआ सां बेड़ो तुंहिंजो पार थे, बेड़ो तुंहिंजो पार थे। हण तू नारो नीह वारो जीअ शाह जलाली कोन वींदे खाली मोमन कोन वींदे खाली कोन वींदे खाली स्वाली कोन वींदे खाली। खुदा कुर्बान में अल्लाह इन ओलिया जो कौन शान गुशान में कौन शान गुशान में। वो करामत सान कामल आवसीलो वाली कौन वींदे खाली तू कौन वींदे खाली कौन वींदे खाली स्वाली कौन वींदे खाली। वीडियो पूरा देखने के लिए धन्यवाद। सिंधी लोकगीत चैनल में आपका स्वागत है। हमारे इस चैनल सिंधी लोकगीत चैनल को सब्सक्राइब जरूर करें और वीडियो को लाइक जरूर करें ताकि हमारी हर आने वाली वीडियो सबसे पहले आप तक जरूर पहुंच सके। धन्यवाद।